मीर खान तू मूसा खान आरन सा ठा करे सुठो नाए कयो कमदार मीर खान तू अञा बी मल तू ॾिठी काथे आ जॾहिं मां हिन बनीअ खे ॾिसंदा त मुंहिंजो अधर सड़ंदो आ। मीर खान जेसिताणी मूसा खान जिंदा आहे तेसिताणी असांखे हीअ बनी हासिल नथी थी सघे। पो कमदार मचा टाडो क्यों बबड़ जीअं हुकुम तव्हांजो मीर खेरू कंहिंजो बि ख़ैर न आहे घुरंदो चाहे परायो जे पंहिंजो जे ठिकर बि ठोके वठंदो आहे। कराए ॾेखार कमदार हाणे इहो सॼो कमु तोते आ। जीअं हुकुम तव्हांजो मीर हाणे कीअं तो टांटे मां बबड़ करे ॾेखार। कमदार अचो त बनीअ ता चक्कर हणूं। या त फोतार जी भलाई आहे जे मूसा खान असांजे अॻियां ज़िंदा तो घुमे। सही थो चए कमदार असां भी चूड़ियूं न आहिनि पातियूं। बस मूसा खान बस कर कमदार न शेरू न न असांखे फ़ैसिले जी भञकड़ी न करणी। अचो रे मीर खान जी मूंखे सॼी ख़बर आहे छा करे वरी पुठीअ पोयां वार कंदो। हाणे तव्हांखे होशियारी रखणी आहे खमीसा खमीसो खपुर नांगा भले 7 टकर थी पन दुश्मन खे दंग ज़रूर हणंदुमि। मीर खान खां वधीक कमदार बि ॻाल्हायो। कमदार कमदार वॾो शैतान आहे। अदा कर हुकुम त सुभाणे कमदार खे बि ॾियूं साटो। हीअ वार्निंग ॾे हे मौक़ो छॾेसि ॿियो जी अॻिराई कई त हिनखे ठाहे साटो ॾींदासीं। कमदार जी मीर कल हुननि सां घणी करे आया आहियूं बकरियूं चारे आवां न मीर अॼु मौक़ो त वञी हुननि जी कणक में बकरियूं लायो। मिठल तूं बि गॾु वञ जेको टिण टिण करे लठियूं खई वञो वाह कढोस। जीअं हुकुम तव्हांजो मीर अचानो ॾेसि। अरे त मीर खान वारनि जूं बकरियूं वञा हिन कमदार खां पुछां त छो लाथियूं अथई। कमदार असांजी बनीअ बकरियूं छो लाथियूं अथई कहिड़ी फज़ीलत आहे इहा। तूं केरु थींदो हाणे कमदार देखो जो नहीं अरे वठेसि तड़े मिठल अॼु करे त सही कमु पूरो। बस मिठल अॼो की मारा काफ़ी त छा हलम। कमदार तोखे त मां ॾिसी थो रहां। खमीसा शेर खान काॾे विया? शेर खान बनीअ ते वियो आहे बा। वञो वञो भई ॾिसी अचोसि।